साथी दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद तव्हां सब ठीक हूंदव। सो कहानियूं तो घणियूं कहानियूं, पर अॼु तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त कहानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं वताये फ़कीर जी कहानी ॿुधाईंदुसि। बुज़ुर्ग त कई आया, हिननि पाण में बुज़ुर्गनि जो थोरो खिताब कहिड़ो थियो हिन कहानी जी सूरत में दोस्तनि खे पेश कंदासीं। हीअ कहानी लतीफ़ जी अज़मत ऐं सिंध जे फ़िक्र ऐं सादगी ऐं दानाई जो अक्स ॾेखारे थी। हीअ कहानी ॿुधाए थी त अव्हांखे ॾाढो ॿुधी ऐं ॾाढो मज़ो ईंदो। ऐं अचो त हिन कहाणी जी तरफ़ हलूं। भिटाई साईं पंहिंजनि मुरीदनि सां गॾु राति जी महफ़िल में वेठा हुआ। हवा में सुरनि जी ख़ुशबू हुई ऐं तंबूरे जा सुर ऐं रुहानियत जो समुंड पखिड़ियल हुयो। हिकु मुरीद पुछियो, अॼु कहिड़ो महिमान मिलंदो? लतीफ़ साईं जा अर्ज़ु कयो, साईं अॼु हिकिड़ो अर्ज़ु ॿुधायो, हिकु मुरीद अॼु अचिणो आहे, मुरीद खां पुछूं। लतीफ़ साईं अर्ज़ु कयो, हा अॼु हिकिड़ो महिमान अचिणो आहे। साईं मुरकंदे चयो, अॼु हिकु फ़क़ीर ईंदो जंहिंमें सच जो रंग हूंदो। ऐं मुरीद हैरान थिया, आख़िर केरु ईंदो? अहिड़ो माण्हू कहिड़ो हूंदो? उन राति सादो चेहरो ऐं सुकल नूरानी चेहरो वारो भिटाई शाह जी तरफ़ अची रहियो आहे, यानी भिट जे तरफ़ अची रहियो आहे। उहो हुयो वतायो फ़क़ीर, जेको सादो लिबास पहिरियल, अखियुनि में नूर, ॻोठाणो चेहरो ऐं सूफ़ी सचाई इंसार, जंहिंमें सचाई जी अलामत हुई। वतायो फ़क़ीर भिटाई साईं जे अॻियां बीठो ऐं सलाम कयो, बिना तकलीफ़ जे अची वेही रहियो। भिटाई साईं सां मोहबत सां पुछो, भिटाई साईं वताये फ़क़ीर खे मोहबत सां पुछो, वताया किथां खां पोइ अची? वताये वरी मुरकंदे चयो, फ़िक्र जी राह खां, जिथे बुख बि मुसाफ़िर ऐं सुख बि मुसाफ़िर ऐं उञ बि मुसाफ़िर आहे। हाणे साईं ही लतीफ़ ॾिसो ऐं वताये जी पाण में गुफ़्तगू ॿुधो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। वताये फ़क़ीर जो सादो लिबास, अखियुनि में नूर, ॻोठाणो चेहरो, इहो हुयो वतायो फ़क़ीर। साईं मोहबत सां पुछो त वतायो किथां पियो अची? वरी लतीफ़ साईं खे फ़क़ीर जी ॻाल्हि में फ़िक्र ऐं सच जो नूर महसूसु थियो। मुरीदनि मां हिकु मुरीद वरी लतीफ़ साईं खां सवाल कयो त फ़क़ीर खां, वतायो तोखे फ़क़ीर मां सुकून छो थो मिले? फ़क़ीर जवाबु ॾिनो, माल वधण सां, मन फ़क़ीर खां कंहिं मुरीद सवाल पुछो त लतीफ़ साईं खे मुरीद त साईं फ़िक्र सां सुकून छो थो मिले? त वतायो जवाब में वराणो त माल वधण सां माण्हू पाण खां परे थी वञनि था, फ़िक्र वधण सां माण्हू रब जे वेझो थी वेंदो आहे। भिटाई साईं वजद में अची वियो ऐं वजद तारी थी वियो। फ़क़ीर खे चयो त तूं फ़क़ीर जो फ़क़ीर आहीं, तूं फ़क़ीरनि जो बि फ़क़ीर आहीं। भिटाई साईं वताये फ़क़ीर खे खाइण लाइ कुझु सादो ऐं कुझु पेश कयो, जेको पाण बि खाईंदा हुआ। ऐं सादे में कुझु शयूं, ॾही, लस्सी ऐं पाणी, उन वताये ॼाॾो साईं लतीफ़ साईं पेश कयो। जेकॾहिं माण्हू जी नियत साफ़ हूंदी आहे त मंज़िल बि आसान थी वेंदी आहे। महफ़िल में वेठलनि ते अजीब सुकून तारी थी वियो। साईं लतीफ़ साईं खे फ़क़ीर जी सादगी में ख़ुदा नज़र आयो। जॾहिं लतीफ़ साईं खां वताये फ़क़ीर मोकिलायो त लतीफ़ साईं फ़क़ीर खे खेसि दुआ ॾिनी। फ़क़ीर में सच ऐं दिलि में नूर ऐं रस्ते में गॾु रखिजांइ। दुआ ॾिनई त फ़क़ीरी में सच ऐं दिलि में नूर ऐं रस्ते में गॾु रखिजांइ। त लतीफ़ साईं पिणु दुआ ॾिनी फ़क़ीर खे। कुझु बेत ॿुधाई, बेत फ़क़ीर जी सादगी जे बाबति हुया ऐं तमामु घणो वतायो फ़क़ीर मुतासिर थियो। ऐं माल में सुकून, माल में न पर दिलि में हूंदो आहे। ऐं फ़क़ीर, हिन कहाणी जो मक़सदु माण्हू नफ़्स खां आज़ादु हुजे, जेतिरो थी सघे ख़्वाहिश खां परे रहे। ऐं जेकॾहिं धन ऐं दौलत खां परे रहंदो ऐं सादगी में रहंदो